बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अहसिबन नास अलिफ लाम मीम अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून वलक़द फ़तन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फ़लयअलमन्नल्लाहुल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। वक़ाल तआला फ़ी मक़ामिन आख़र अफ़हसिबतुम अन्नमा ख़लक़नाकुम अबसन व अन्नकुम इलैना ला तुरजऊन। सदक़ल्लाहुल अलिय्युल अज़ीम। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद साहिबिल वजहिल अनवर वल जबीनिल अज़हर। सलातन व सलामन अलैका या सय्यिदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, प्यारी जमायत सगोरी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो, अलिफ लाम मीम अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। छा माण्हुनि इहो सम्झी वरितो आहे त उहे चवनि था त असां ईमान आंदोसीं, बसि एतिरे ते ई उन्हनि खे रखियो वेंदो। वहुम ला युफ्तनून, ऐं उन्हनि खां इम्तिहान न वरितो वेंदो, उन्हनि खे आज़माइश में न विधो वेंदो। छा माण्हुनि इहो सम्झी वरितो आहे वलक़द फ़तन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, तहक़ीक़ असां इन्हनि खां अॻियनि शख़्सनि खे बि आज़माइश में मुब्तला फ़रमायो हुयो। फ़लयअलमन्नल्लाहुल्लज़ीन सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। अल्लाह सुब्हानहू व तआला ज़रूर ज़रूर सचनि खे बि ज़ाहिर कंदो त कूड़नि खे बि ज़ाहिर कंदो। ही क़ुरान करीम जा अल्फाज़ मुबारक आहिनि। सूरह अनकबूत जूं इब्तिदाई आयतूं। रब करीम जी ज़ात बाबरकात इन्हनि आयात बय्यिनात में इहो वाज़िह फ़रमाए छॾियो त इहो जेकॾहिं माण्हुनि जो गुमान आहे त इहा ॻाल्हि क़तई तरह सां ग़लति आहे। माण्हू जेकॾहिं सोचीनि था त बसि असां ईमान आंदोसीं, बसि कमु पूरो थी वियो, ॿी का वधीक ॻाल्हि जी असांखे का ज़रूरत कान्हे का। अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना, बसि इन ईमान जी दावा ते ई इन्हनि खे छॾियो वेंदो। जेकॾहिं माण्हुनि जो इहो गुमान आहे त इन्हनि खे आज़मायो न वेंदो, बसि इन्हनि ईमान जी दावा कई, इन ते ई इन्हनि खे छॾे ॾींदासूं, त इहा ॻाल्हि इन्हनि जे गुमान वारी इहा ठीकु न आहे। वलक़द फ़तन्नल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, असां हिननि खां अॻियनि खे बि आज़मायो, ऐं ज़रूर ज़रूर अल्लाह सचनि खे ज़ाहिर करे वठंदो, ऐं जेके कूड़ा आहिनि अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे बि ज़ाहिर फ़रमाईंदो।
मक़सदु इहो आहे त जेकॾहिं माण्हू ईमान जी दावा करे थो ऐं चवे त मां मुस्लमान आहियां, मोमिन आहियां, ऐं पोइ इहो सम्झी वेही रहे त बसि हाणे मुंहिंजो कमु जेको हुयो ईमान आणण वारो इहो ई कमु हुयो, बसि इन ते ॻाल्हि ख़तमु थी वई, एतिरो ई सम्झी वेही रहे त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात इन्हनि आयात मुबारका में इहो वाज़े फ़रमाए छॾियो आहे त ईअं क़तई तरह सां कोन थींदो, इहो इन्हनि जो गुमान ग़लति आहे। आज़मायो असां अॻियनि खे बि आहे, हिननि खे बि आज़माईंदासूं त जीअं अल्लाह तबारक व तआला ज़ाहिर फ़रमाए छॾे त सचा केरु आहिनि, कूड़ा केरु आहिनि। आज़माइश ईंदी रहंदी, जंहिं बि ईमान जी दावा कई आहे उन ते इम्तिहान आज़माइशूं ईंदियूं, पर यादि रखो हिकिड़ो माण्हू आहे जेको क़तई तरह सां दीनदारीअ खां परे थी वियो आहे। पहिरीं त उहो ईमान जे हुन दायरे में तक़ाज़ाउनि में उहो अचे ऐं नेक अमल करणु शुरू करे, अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जो क़ुर्ब हासिल करण जी कोशिशि करे, त उन्हनि ते इम्तिहान तॾहिं शुरू थींदा। हिकिड़ो माण्हू वेझो आयो ई न आहे, परे जेको विसारे वेठो आहे उनखां मुहबतुनि जा इम्तिहान वठिजनि, इहो ठीकु कोन्हे को। जेको विसारे वेठो आहे क़तई तरह सां क़ुर्ब में अचे ई कोन थो, उनखां इम्तिहान कोन वठिबो। इम्तिहान उनखां वठिबो जेको क़ुर्ब में आयो आहे, जंहिं दोस्ती रखी आहे, जंहिं प्यार मुहबत कयो आहे, उनखां बाद में उनखे आज़मायो वेंदो त हाणे इन मुहबत में, इन क़ुर्ब में ही सचो केतिरो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात खे हिकिड़ा माण्हू विसारे वेही रहनि था, ज़िंदगी भर अल्लाह ताला जे क़ुर्ब जी कोशिशि कोन था कनि, उन्हनि खां इम्तिहान कोन वरिता वेंदा। तंहिंजे करे केतिरा ई अल्लाह जा नेक सालिह बाना उहे त इहा ॻाल्हि कंदा आहिनि त इम्तिहान अल्लाह करीम असां खां वठे, असां इन जे लाइक़ु न आहियूं। इम्तिहान त भलारनि बाननि खां वरिता वेंदा आहिनि, जेके वेझो अल्लाह ताला जे थींदा आहिनि, आज़माइशूं उन्हनि खां वरितियूं वेंदियूं आहिनि। हिकिड़ो माण्हू पंहिंजे पाण खे इन जो अहल नथो सम्झे, मूं त कोशिशि ई न कई आहे रब करीम जे वेझे थियण जी, त मुंहिंजे मथां का आज़माइश अचे, इम्तिहान थिए अल्लाह ताला जे तरफ़ां, मां इन जो लाइक़ु न आहियां। ऐं अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात जे तरफ़ां इम्तिहान भलारनि बाननि ते ईंदा आहिनि, नबियनि सॻोरनि ते आज़माइशूं आयूं, तमामु वॾियूं तकलीफ़ूं आयूं उन्हनि ते। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाईंदा हुया त जेका तव्हांजे नबी सॻोरे खे तकलीफ़ आई आहे, उहा सभिनी नबियनि जे तकलीफ़ुनि खां वधीक आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते एॾियूं आज़माइशूं आयूं। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो ख़लील हुयो, अल्लाह जो दोस्त आहे, त उन जे मथां एॾा वॾा इम्तिहान आया। पंहिंजे लख़्ते जिगर जी क़ुर्बानीअ जो बि इम्तिहान हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खां वरितो वियो। पंहिंजी जान आड़ाह जे हवाले करण जो इम्तिहान बि हज़रत इब्राहीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते आयो। पंहिंजो माल सभु कुझु क़ुर्बान करे छॾणु, इहे इम्तिहान बि अल्लाह ताला पंहिंजे दोस्त सैयदना इब्राहीम अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम खां वरिता। त अर्ज़ु करण जो मक़सदु आहे त इम्तिहान बि प्यारनि ऐं भलारनि खां वरिता वेंदा आहिनि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां इम्तिहान आया, ऐं उनखां बाद में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा किराम, वॾियूं तकलीफ़ूं उन्हनि ते आयूं, जंगियुनि में आज़माइशूं, हिजरत जे हालात में जेके उन्हनि जे मथां या कुफ़ारनि जूं जेके सख़्तियूं हुयूं मके पाक में, उहे ज़ुल्मनि जा पहाड़ जेके मके जे कुफ़ार मुशरिकनि जेके सहाबे किराम ते किराया, उहे तमामु वॾियूं आज़माइशूं हुयूं। मदीने तय्यबा में अचण खां बाद में बि जंगियूं सूरत हाल जेके जंग जूं हुयूं, उहे बि तमामु
वॾियूं ऐं तकलीफ़ दह आहिनि। ऐं तक़रीबन 61 हिजरीअ में सैयदना इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेकॾहिं पंहिंजे अहलो अयाल सां निकितो आहे, मदीने तय्यबा में सुकूनत पज़ीर आहे, हिते त को मामिलो आहे कोन को। यज़ीद हिकिड़े ग़लति तरीक़े सां, जेको शरई तरीक़ो न आहे, हूअं शरीयत में हमेशह इहो रहियो आहे, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ो थियो त सहाबा इकराम जे इजमा सां ख़लीफ़ो थियो। हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़लीफ़ो थियो त उन्हनि खे बि सहाबा इकराम चूंडियो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु नालो ज़रूरु ॾिनो हुयो, पर उनखे सहाबा इकराम गॾिजी करे इतिफ़ाक़ सां चूंडियो। हज़रत सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जॾहिं चूंड थी त उहा बि हिकिड़ी मुस्लमाननि जी हिकिड़ी जेका मजलिस मुशावरत हुई, उन्हनि सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चूंडियो। ऐं सोचण जी ॻाल्हि इहा आहे त इन इहे मजलिस मुशावरत में हज़रत सैयदना अलीजुल मुर्तज़ा बि ख़ुदि मौजूदु हुयो। इन इहे मजलिस मुशावरत सां सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु खे चूंडियो वियो आहे। इहो शरई तरीक़ो आहे। सैयदना अलीजुल मुर्तज़ा हैदर कर्रार रज़ी अल्लाह ताला अन्हु, उहो बि इन ई इस्लामी तरीक़े सां ख़लीफ़ो चूंडियो वियो आहे। ऐं उनखां बाद में अॻिते हली करे जॾहिं यज़ीद नाहक तरीक़े सां मुसलमाननि वारे हिकिड़े इन ई इस्लामी तरीक़े सां हुकूमत ते कोन वेठो, उहो ग़ैर शरई तरीक़े सां जॾहिं तख़्त ते वेही रहियो, हज़रत सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इन नाहक वारे ऐं ग़ैर शरई तरीक़े वारी हुकूमत खे क़तई तरह सां मां क़बूल न कंदुसि। यज़ीद कोशिशूं कयूं, मदीने जे गवर्नर वलीद बिन उक़बा खे ज़ोर सां सख़्तीअ सां बार बार चवरायो त ख़ासि तरह सां हज़रत इमाम हुसैन, हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर, हज़रत अब्दुल्लाह इब्न ज़ुबैर रज़ी अल्लाह अन्हुम, इहे जेके जलीलुल क़दर शख़्सियतूं आहिनि, इन्हनि खां जल्दी बैत वठी ॾिनी वञे। हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु खे गवर्नर घुरायो ऐं इहो पैगाम ॿुधायो। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त इन तरीक़े सां बैत वठण जो को बि जवाज़ कोन्हे को, इहो शरई तरीक़ो कोन्हे को। जेकॾहिं बैत थिए त सभिनी खे घुरायो वञे, आम मुस्लमाननि जो जेको गॾियल फ़ैसिलो हुजे। मां ईअं लिकी करे कमरे में घुराए करे ईअं ज़बरदस्ती बैत वठणु, इहो शरीयत मुतहरा जो तरीक़ो न आहे। इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु इन्हनि सख़्तियुनि तकलीफ़ुनि जे करे सम्झी वरितो त जेकॾहिं हिन मदीने तय्यबा जी सरज़मीन में वेठुसि, बार बार इहे सख़्तियूं कयूं वेंदियूं। जेकॾहिं इमाम आली मक़ाम बैत नथो करे त बिल आख़िर तकलीफ़ ॾिनी वेंदी, झेड़ो थींदो, खून ख़राबो थींदो, फितनू फ़साद थींदो। मदीने तय्यबा जी पाक सरज़मीन ते इमाम सुहिणे खे इहा ॻाल्हि क़तई तरह सां क़बूल कान्हे का। हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु तंहिंजे करे इन मजबूरीअ वारी हालत में मदीने तय्यबा जो मुक़द्दस शहर छॾियो, पंहिंजे अहलो अयाल सां गॾु मदीने तय्यबा मां हिजरत करे वियो। मके पाक जी सरज़मीन ते काफ़ी ज़मानू रहियो। सम्झो त मदीने तय्यबा मां इमाम आली मक़ाम हिजरत कई आहे रजब शरीफ़ जे महीने में, रजब शरीफ़ जे आख़िर में हिजरत कई। उनखां बाद में शौबान आहे, रमज़ान आहे, शवाल आहे, ज़िलक़द, ज़िलहज जे ॾींहंनि में, हज जे ॾिहाड़नि में बि इमाम आली मक़ाम मके पाक ते हुयो। उन ई मक्कतुल मुकर्रमा जी सरज़मीन ते हुयो। आख़िरकार जॾहिं कूफ़े वारनि जे तरफ़ां बार बार इहे ख़त लिखिया पिए विया त हिन नाहक तरीक़े जी हुकूमत मां असां बेज़ार आहियूं ऐं यज़ीद जो किरदारु ठीकु न आहे। रसूलुल्लाह जो बचिड़ो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो प्यारो ॾोहटो
जंहिं घर में क़ुरान करीम आयो आहे ऐं जिथां शरीयत मुतहरा काइनात में पखड़ी आहे, जेकॾहिं उहो रसूलुल्लाह जो प्यारो ॾोहिटो उहो जेकॾहिं दुनिया जहान में मौजूदु हुजे ऐं ग़ैर शरई हुकूमतूं क़ाइमु हुजनि मुस्लमाननि जे मथां, इहा ॻाल्हि इमाम हुसैन आली मक़ाम जे लाइ बि सोचण ऐं सम्झण जहिड़ी ॻाल्हि आहे। इन्हनि हालतुनि में मजबूर थी करे उन्हनि जे तरफ़ां जॾहिं बार बार ख़त लिखिया विया, रिवायतुनि में ईंदो आहे, अहले सुन्नत व जमायत जे अक़ीदे जी ॻाल्हि त मां कोन थो कयां, उन्हनि जे ख़्याल जी ॻाल्हि कोन थो कयां, पर फ़िक़ह जाफ़रिया जे किताबनि में बि उन्हनि ख़ुदि लिखियो आहे त सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु जे तरफ़ जेके शियान अली हुया, जेके हज़रत अलीउल मुर्तज़ा सां मुहब्बत जी, इमाम हसन सोणे सां मुहब्बत जी दावा जेके कंदड़ हुया, उन्हनि जे तरफ़ां तक़रीबन 12,000 ख़त इमाम आली मक़ाम ॾे लिखिया विया। इमाम सोहणे रज़ी अल्लाह तआला अन्हु उन्हनि ख़तनि जे करे मजबूर थी करे, जीअं भिटाई घोट फरमायो, कूफ़िन काग़ज़ लिखिया विझी विच अल्लाह जा वास्ता विझी करे इमाम सोहणे खे घुरायो वियो कूफ़े में। इमाम आली मक़ाम कंहिं जंग जे ख़्याल सां कोन वियो हुयो, पर इन जे करे त हुननि कसम वास्ता विधा त हिकिड़ी यज़ीद फासिक आहे, फाजिर आहे, उनजो किरदारु ठीकु न आहे, मुस्लमाननि जे मथां अमीर हुजणु उन जे लाइ क़तई तरह सां सही कोन्हे को, तंहिंजे करे अव्हां अचो त जेका शरई आहे ॻाल्हि असां सभई बैत तव्हांजी कंदासूं ऐं जेको तौर तरीक़ो शरई आहे उहो ई नाफ़िज़ कयो वञे। इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु आज़माइश ख़ातिर इमाम मुस्लिम खे बि मोकिलियो त वञी ॾिसो उते सूरत हाल छा आहे, पर उन वक़्त में ही अॼुकल्ह जा ज़राए इबलाग कोन हुया उहे। अॼुकल्ह त हिकिड़े बटण जी देरि आहे, सॼी दुनिया जूं ख़बरूं अची वञनि थियूं, पर उन ई टाइम ते इहो महीननि जा सैर सफ़र थींदा हुया, वरी जॾहिं उतां ई को कासिद अची करे का ख़बर ॿुधाए। इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह तआला अन्हु मके पाक खे बि छॾियो। काफ़ी माण्हू चवंदा आहिनि त फ़िलाणू कोन वियो, हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे औलाद मझां उहे इमाम साईं सां गॾु कोन विया, हज़रत उमर फारूक जे औलाद मझां उहे इमाम सोहणे सां गॾु कोन विया, सैयदना उस्मान गनी जे औलाद मझां इहे कोन विया गॾु। पर इहा ॻाल्हि इहा बि करे सघिजे थी त हज़रत अलीउल मुर्तज़ा जो फ़र्ज़ंद हज़रत मुहम्मद बिन हनफ़िया हुयो, उहो बि गॾु कोन वियो हुयो। सोणे अलीउल मुर्तज़ा जो फ़र्ज़ंद हज़रत इमाम हुसैन साईं जो भाउ, उहो बि त गॾु कोन वियो हुयो। त अहिड़ी सूरत हाल कान हुई। अल्हम्दुलिल्लाह अहले सुन्नत व जमायत जो जेको अक़ीदो आहे सो इन्हनि बिल्कुलु ख़राफ़ात खां बिल्कुलु पाक ऐं साफ़ आहे। इहे अजायूं तुहमतूं इल्ज़ाम हया वेंदा आहिनि, माण्हुनि जा ख़्याल ग़लति कया वेंदा आहिनि, उन्हनि खे परेशान कयो वेंदो आहे। इहे अहिड़ियूं ॻाल्हियूं उलझण वारियूं इन्हनि मामलात में इहो असां खां पुछियो कोन वेंदो, असांजी क़बर में इहो सुवाल कोन कयो वेंदो त इन जे मुतालिक़ तव्हां छा कंदा हुयव, छा चवंदा हुयव। क़यामत जे ॾिहाड़े असां खां इहो सुवाल कोन कयो वेंदो त इहो मामिलो इन जे बारे में तव्हांजो छा ख़्यालु हुयो। पर जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे अहले बैत अतहार जे लाइ मुहब्बत जी ॻाल्हि कई आहे, क़ुरान करीम में रसूलुल्लाह जे प्यारनि सां मुहब्बत लाज़िम कई वई आहे, त ईअं ई अहले सुन्नत व जमायत हमेशह अहले बैत अतहार जे मुहब्बत ते रहंदी आहे, सहाबा किराम जो अदब ऐं एहतराम कंदी आहे। इंशा अल्लाहुल अज़ीज़ क़यामत जे ॾिहाड़े इहे केस असांजे मथां कोन हूंदा। अहले सुन्नत व जमायत रसूलुल्लाह जे आल पाक सां मुहब्बत करे थी ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजो त सिलसिलो इहो ई। मूं गुज़िरियल जुमे ते तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो हुयो त पाण करीमन फरमायो त मां तव्हां में 2 शयूं छॾे वञा थो, जेसि ताईं उन्हनि खे मज़बूतीअ सां पकिड़े रहंदव कॾहिं गुमराह कोन थींदव। हिकिड़ो आहे अल्लाह जो किताब क़ुरान करीम, ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजा अहले बैत। इन्हनि सां जेसि ताईं तव्हां मज़बूत रहंदव
इहा निस्बत जेसि ताईं पाण सां मज़बूत रखंदव कॾहिं बि गुमराह कोन थींदव। अल्हम्दुलिल्लाह क़ुरान करीम जी तालीम बि असां कोशिशि कंदा आहियूं उन्हीअ में रहण जी, ऐं अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं करम सां हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम रदी अल्लाह तआला अन्हु जे बचिड़े हज़रत रोज़े धणीअ जी दामन में बि असांजा हथ आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन फरमान मुबारक ते अल्हम्दुलिल्लाह असां आहियूं। क़ुरान करीम जी जेका तालीम आहे जेसि ताईं हिन उम्मत जे बचनि में इहा तालीम बाक़ी रहंदी समझो त उम्मत हिदायत वारी आहे। अल्लाह तबारक व तआला जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो अर्ज़ु कयमि त इन्हनि मामलनि में अजायो हिन उम्मत खे उलझाए करे फासायो वियो आहे। उम्मत खे इस्लाह जी ज़रूरत आहे, अमल जी ज़रूरत आहे। हाणे तव्हां ॾिसो अॼुकल्ह जे हालतुनि में महीना थिया आहिनि, ॻाल्हि करे नथी सघिजे, महीना थिया आहिनि सैयदा ख़ातून जन्नत रज़ी अल्लाह तआला अन्हा जी शख़्सियत मुक़द्दसा ते बहस मुबाहिसा थी रहिया आहिनि। उम्मत जे आलिमनि में, आम माण्हुनि में सैयदा ख़ातून जन्नत जे मआज़ल्लाह उन मामले ते त ख़बर नाहे, फ़दक़ जे मामले में उहा ख़ता ते हुई, नाहक ते हुई। आख़िरकार छो उम्मत खे इन्हनि मामलनि में उलझायो वियो आहे? महीना थिया आहिनि, इहा ॻाल्हि बि करण जी आहे त सैयदा ख़ातून जन्नत जी ज़िंदगीअ ते बहस कयो वञे त इन मामले में उहा ख़ता ते हुई या हक़ ते हुई। इहा ॻाल्हि हरूभरू करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? हज़रत मुहद्दिस इमाम अबू दाऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु उन वटि 4 लख हदीसूं हुयूं जिन मां इंतिखाब करे हुन पंहिंजे किताब में अबू दाऊद शरीफ़ में 4000 तक़रीबन हदीसूं गॾु कयूं। उन्हनि 4000 हदीसुनि मां सिर्फ़ु 4 हदीसूं वाज़िह करे पेश कयूं त हिन उम्मत में जेकॾहिं इन्हनि 4 हदीसुनि ते अमल हुजे त इहो हिननि जे लाइ काफ़ी आहे। उन्हनि मां हिकिड़ी ॻाल्हि अहम तरीन इहा बि आहे, ॿियूं हदीसूं आहिनि, इन्नमल अमालु बिन्नियात वारी हदीस मुबारक आहे, पर हिन जाइ ते जेका मूं अर्ज़ु करणु थे चाही त उहा इहा आहे, मिन हुस्नि इस्लामिल मर्इ तर्कुहु मा ला यानी। इस्लाम जे सुहिणायुनि मां इहा ॻाल्हि बि आहे त बेमक़सद ॻाल्हि में उहो घणो उलझे न। जेके बेमक़सद ॻाल्हियूं आहिनि, सोचण सम्झण जी ॻाल्हि आहे त हर आए ॾींहुं आख़िरकार फितना छो था थियनि। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जी ज़िंदगीअ ते नयूं नयूं ॻाल्हियूं कॾहिं कयूं वञनि, कॾहिं सैयदा ख़ातून जन्नत जी ज़िंदगीअ ते कयूं वञनि। उहे मनाक़िब फ़ज़ाइल जेके सही हदीसुनि मज़ा आहिनि तव्हां उहे उम्मत जे आॾो पेश कयो। इहे ॻाल्हियूं अजायो कयूं छो थियूं वञनि त हीअ ॻाल्हि आहे, हीअ ॻाल्हि न आहे, जाइज़ अदम जवाज़ जूं मामलात, पर उहे जेके हिन उम्मत जे ज़रूरियात मज़ा न आहिनि। उम्मत खे इस्लाह जी ज़रूरत आहे, उनखे नेकीअ जी दावत ॾियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वाज़े फरमाए छॾियो। मूं गुज़िरियल जुमे ते बि अर्ज़ु कई ॻाल्हि पर उहा अधूरी रहिजी वई हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ख़सलतान मन कानता फ़ीह कतबहुल्लाहु शाकिरन व साबिरा। 2 ख़सलतूं आहिनि जंहिंमें बि उहे हूंदियूं अल्लाह तबारक व तआला उनखे शुक्र गुज़ार बानू बि लिखी छॾींदो आहे त सब्र कंदड़ बानू बि लिखी छॾींदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, मन नज़र फ़ी दीनिही इला मन हुआ फ़ौक़हू फ़क़्तदा बिही कतबहुल्लाहु साबिरन व शाकिरा औ कमा क़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम। पाण करीमन फरमायो, जंहिं पंहिंजे दीन जे मामले में उन शख़्स जे तरफ़ नज़र कई जेको हिन खां मथे आहे। दीन जे मामले में उन शख़्स ते नज़र कई जेको हिन खां मथे आहे। ॾिठोसूं त को सुभान अल्लाह भलारो, को आबिद ज़ाहिद आहे। असां त गुनहगार आहियूं जेके फ़र्ज़ निमाज़ बि सही नथा अदा करे सघूं, पर हिकिड़ो अहिड़ो बानू आहे जेको फ़र्ज़ी निमाज़ खां अलावा वरी नफ़िल पढ़े थो, तहजुद गुज़ार आहे, ईअं वेठो आहे त ज़िक्र फ़िक्र में मशगूल आहे, या वेठो आहे त कॾहिं क़ुरान करीम जी तिलावत में मशगूल आहे। अहिड़े शख़्स खे जॾहिं ॾिठो वञे त पोइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जंहिं पंहिंजे दीन में अहिड़े शख़्स ॾे नज़र कई जेको हिन खां मथे आहे, फ़क़्तदा बिही, पोइ कोशिशि करे उन्हीअ जे तरीक़े ते हलण जी कोशिशि कयाई। उन जे तरीक़े ते हली पियो, कोशिशि करे थो त मां बि
फ़र्ज़ खां अलावा फ़र्ज़ ते अदा कया वञनि था उहो त कर्ज़ आहे, जेकॾहिं न कयो वियो त उनजी सख़्तु पुछा थींदी। पर हिकिड़ी ज़्यादह इबादत आहे, नफ़ली इबादत आहे, उहा जॾहिं माण्हू कसरत सां करे त इहा उहा इबादत आहे जो रिवायतुनि में ईंदो आहे त जॾहिं क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब थींदो, अल्लाह करीम जी रहमत वसी आहे न, रब करीम चाहे थो त पंहिंजे ॿाननि खे जंहिं बि तरीक़े सां बख़्शे छॾे। पोइ क़यामत जे ॾींहुं जॾहिं हिसाब किताब थींदो, उन जा फ़र्ज़ उहे तोरिया वेंदा त उहे जेकॾहिं ज़िंदगीअ में खुटल आहिनि त पोइ अल्लाह करीम फ़रमाईंदो त ॾिसो भला हिननि वटि का नफ़ली इबादत आहे। जेकॾहिं इज़ाफ़ी नवाफ़िल जा जेके आहिनि मामलात, नफ़ली इबादत जेकॾहिं आहे त पोइ उन्हनि खे वरी रब करीम फ़र्ज़ जो दर्जो ॾेई करे उन्हनि फ़र्ज़नि जे हैसियत में तोरींदो उनखे, त जीअं बाने सां महिरबानी कंहिं न कंहिं तरीक़े सां थी वञे, रहमत हक़ बहाना में जोयद। त इहो करणु घुरिजे। दीनी मामले में पाण खां मथे ॾे नज़र कजे त फ़िलाणू नेक बानू आहे, उन जे तरीक़े ते मां हलण जी कोशिशि कयां। पर जेकॾहिं असां 10 साल अॻु में बि छिके छिके फ़र्ज़ पढ़ी सघंदा हुआसीं, अॼु बि उन ई हालत में आहियूं, त मां तव्हां खां पुछां थो, हिकिड़ो माण्हू आहे जंहिं अॼु खां 10 साल अॻु में 20,000 जो कारोबार शुरू कयो, दुकानु हिकिड़ो नंढड़ो शुरू कयई 20,000 जो, उन में 20,000 जी इन्वेस्टमेंट कई, उन 10 साल गुज़री विया, 10 सालनि खां बाद अॼु बि उहो उन्हनि 20,000 ते बीठो आहे, नुक़सानु कोन कयो अथसि। मतिलबु आहे त 20,000 मां उन जा 15,000 कोन थिया आहिनि, पर 10 साल जेकॾहिं उन इहो कारोबार कयो आहे, 10 साल अॻु में 20,000 हुया उन जे दुकान में, अॼु बि 20,000 जो ई सामान आहे, त उनखे अकुलमंद केरु चवंदो? नुक़सानु न कयो या न कयो? 10 सालनि में 20,000 ते ई बीठो आहे, अगरचे नुक़सानु कोन कयो अथसि, पर इन इहो चङो कोन कयो आहे। हर को चवंदो त 10 साल गुज़री विया आहिनि, अञा उते ई बीठो आहे। इबादत जे मामले में असां गौर कयूं त जेकॾहिं अॼु खां असांजी ज़िंदगीअ जा 20 साल गुज़री विया आहिनि, 30 साल गुज़री विया आहिनि, अॻु में बि असांजी उहा हालत हुई, अॼु बि असांजी इहा ई हालत आहे, अञा पोइ काफ़ी अलाह करीम रहम करे त अञा त पोइ ते पिया वञूं, त पोइ इहा फ़ाइदे जी ॻाल्हि कान्हे का, इहो असां नुक़सानु खणी रहिया आहियूं। तंहिंजे करे कोशिशि कयूं, कल्हो को ॾींहुं जेको हुयो असांजो इबादात में, अलाह ताला जे क़ुर्ब में, अॼु कोशिशि कयूं त उनखां को क़दम बहितर खणूं। कल्ह जेकॾहिं कंहिं गुनाह में ग़फ़लत में हुयासीं त अॼु उन गुनाह खां तौबह करे सही वाट इख़्तियार कयूं। जेकॾहिं कल्ह इबादतुनि में असांजो घणो ज़ौक़ शौक़ु न हुयो त अॼु असां सोचे करे कंहिं बहितर अमल जे तरफ़ अचूं, त इहो आहे इंसान जो फ़ाइदो जेको पंहिंजी ज़िंदगीअ में बहितरी आणे रहियो आहे। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, वमन नज़र फ़ी दुनियाहु इला मन हुव दूनहु फसबर कतबहुल्लाहु शाकिरन व साबिरा। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, पर जंहिं पंहिंजी दुनिया जे मामले में उन ते नज़र कई जेको हिन खां हेठिएं तबके जो आहे। दीन जे मामले में कंहिं ॾे नज़र करणी आहे, ॻाल्हायो मथे दर्जे वारे माण्हूअ ॾे, पर दुनिया जे मामले में हेठिएं दर्जे वारे माण्हूअ ॾे नज़र कई आहे। केतिरनि ई भलारनि बाननि जे लाइ ईंदो आहे ज़िंदगीअ में। हिकिड़ो बानू हुयो जंहिं वटि जुती कान हुई, परेशान थियो ॾाढो, त जुती कान्हे का पेरनि में, अहिड़ी हालत लॻी पई आहे, उनजी दिलि में थोरो नाशुक्रीअ वारो इहो ख़्यालु अची वियो त अहिड़ी हालत जो मूं वटि जुती कान्हे का। अॻिते हलियो कुझु देरि, उते ॾिठई त हिकिड़ो बानू आहे जंहिंखे पेर कोन्हनि के। अल्लाह करीम जा शुक्र कयई त या रब करीम, जंहिं मुसीबत में हिन खे मुब्तला कयो अथई, मूंखे तो उन खां पंहिंजी पनाह में रखियो आहे। जुती कान्हे का, को मसइलो कोन्हे को, पर जेकॾहिं कंहिंखे पेर न आहिनि ऐं अल्लाह तबारक व तआला
इहा नेमत मूंखे नसीब फरमाई आहे त इहो अल्लाह करीम जो वॾो करम आहे। ज़िंदगी भर इन ते शुक्रगुज़ार रहां। जेकॾहिं दुनियावी मामिलो आहे त पाण खां हेठिएं तबिके ॾे नज़र कयो त मूं वटि त अञा ठीकु आहे, गाॾी बि आहे, घर बि आहे, पोइ बि मां जेकॾहिं नाशुक्रीअ वारा ख़्याल थो दिलि में रखां, हिकिड़ा अहिड़ा बि बाना आहिनि जिन वटि घर कोन्हे को, जिन वटि खाधे पीते जे लाइ कुझु कोन्हे को। जॾहिं पाण खां हेठिएं तबिके ॾे नज़र कबी तॾहिं अल्लाह करीम जा शुक्र कबा। अल्लाह तबारक व तआला उनखे शाकिर ऐं साबिर बानू लिखी छॾींदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मती इहो त मामलात जेके अजाया आहिनि उन्हनि में उलझण जे बजाए इन उम्मत जे लाइ इहो ज़रूरी आहे क़ुरान करीम जी तालीम ते अमल कंदो रहे। ऐं इहा इश्क़ ऐं मुहबत में आज़माइशूं ईंदियूं आहिनि जेके इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मथां आयूं, पर उन जे आॾो दुनिया कुझु बि कान हुई। अॻिते जेका ग़ैर मुतनाही लाफ़ानी ज़िंदगी आहे, सम्झो अॻिए जुमे ते मां इनशा अल्लाहुल अज़ीज़ इहो अर्ज़ु कंदुसि त इंसान जी ज़िंदगी सिर्फ़ु एसि ताईं कान्हे का त बसि मौत आयो त सॼो मामिलो ख़तमु थी वियो, पर अॻिते मौत खां बाद में क़बर वारी ज़िंदगी आहे, उन खां बाद में वरी हशर जो मामिलो आहे, हिसाब किताब जो। उन खां पोइ वरी उहा ज़िंदगी अचे थी ला यमूत फ़ीहा वला यहया। रब करीम पनाह में रखे, जेकॾहिं जहन्नम में आहे केरु त उहो बि हमेशह उते आहे, ज़िंदा आहे, न को ज़िंदगी आहे न मौत आहे अहिड़ी हालत में। ऐं जन्नत में केरु दाख़िल थियो त उहो बि हमेशह हमेशह उन इहा ग़ैर फ़ानी ज़िंदगीअ में आहे। इंसान ईअं न सम्झे त बसि ही 4 ॾींहं आहिनि, भला जेको कुझु कमु कयोसीं, पर न, सिर्फ़ु हिन ज़िंदगीअ जे लाइ न सोच उन अबदी ज़िंदगीअ जे लाइ जिते हमेशह रहणो आहे, त जन्नत में रहणो आहे बि त कंहिं चङे मक़ाम ते हुजे। उन बाने खे हमेशह उन अॻी ग़ैर मुतनाही ज़िंदगीअ जे लाइ सोचणो आहे त असांखे उहे अमल करणु घुरिजनि, उन नेकीअ वारे रस्ते ते अचणु घुरिजे। अल्लाह करीम शल पनाह में रखे। उम्मत त अले कहिड़े मामलात में फासी वई आहे ऐं असां गुनहगार बाना दुनिया जे मकरनि ऐं फ़िरेबनि में अची करे व्याज जूं लानतूं आहिनि, ॿियूं बुरायूं आहिनि, बदकारी आहे, बेहयाई आहे, शराब नोशी आहे। इहो सभु कुझु रसूलुल्लाह जो उम्मती को ईअं करे इहो वड़ कोन्हे को। हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे क़ुर्ब ऐं मुहबतुनि खे यादि करे उम्मत इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे ॾे। को जेकॾहिं को बानू इन्हीअ में कंहिं बुराईअ में मुब्तला आहे त रसूलुल्लाह जी मुहबत खे ॾिसी करे इन बुराईअ खे छॾे ॾे। अल्लाह करीम शल असां सभिनी खे सही वाट जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। आमीन बिजाहिन नबी अमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।